जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। वैसाख जो महीनो हली रहियो आहे। हींअर मां तव्हां सभिनि सां गॾु वैसाख महीने जी कथाऊं शेयर करे रही आहियां। लेकिन अगरि तव्हां चैनल ते पहिरियों बार पिया अचो त चैनल खे सब्सक्राइब कयो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे हर सिंधी वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदव। त हलो त पाण कथा शुरू था कयूं। मासी कथा अध्याय 13। इहा कथा ॿुधी करे राजा श्रुतिदेव प्रश्न कयो त हे ब्राह्मण, वैसाख में छत्रदार करण जो छा महत्व आहे त तव्हां मूंखे विस्तार सां ॿुधायो। राजा हिन प्रश्न ते श्रुतिदेव चवण लॻो त जेको धर्मात्मा वैसाख मास में व्याकुल थी करे महात्मा खे छत्री जो दान करे थो, उन जो अनंत फल थो मिले। मां तोखे हिकु प्राचीन इतिहास थो ॿुधायां। सतयुग में हेमकांत नाले जो बंगाल देश जो राजा हो। उन राजा कुशकेतुअ जे पुटु जेको ॾाढो बलवान हो, उहो राजा हिकु समय शिकार खेलण लाइ वन में वियो। उते अनेक मृग ऐं शुकरनि खे मारी ऐं उस में थकिजी पियो। मुनि ऐं आश्रम में पहुतो। उन समय शतिश्चरा नाले हिकु ऋषि ध्यानु लॻाए उते समाधि अवस्था में वेठो। उनखे ई पतो कोन हो कि आश्रम में केरु आयो आहे। हू निश्चिंत थी वेही रहियो ऐं आयल राजा खे कुझु बि सम्मान कान कई। इन प्रकार राजा खे ॾाढो क्रोध आयो ऐं ऋषि खे मारण लाइ उहो अॻियां वधियो। तॾहिं ऋषि शिष्य उन्हनि खे रोकियो ऐं चयो कि अरे दुर्बुद्धि, हीअ असांजे समाधिस्थ गुरु आहे, हिनखे पतो ई कोन्हे कि ॿाहिरां केरु आयो आहे, इन करे क्रोध करणु उचित कोन्हे। तॾहिं राजा क्रोधित थी चवणु लॻो त हे ब्राह्मण, मां थकी पियो आहियां ऐं तो मूंखे अतिथि सत्कार बि कान कयो आहे। तुंहिंजे शिष्यनि चयो त असां त गुरु जे अधीन आहियूं, बिना गुरु जी आज्ञा असां कुझु नथा करे सघूं। शिष्यनि जे हिन प्रत्युत्तर खे ॿुधी करे क्रोध सां राजा पंहिंजो धनुष खयो ऐं चवणु लॻो कि मूंखां दान वठण वारा, मुंहिंजो अन्न खाइण वारा मूंखे ई तव्हां शिक्षा था ॾियो। इन कृतघ्न जो अवश्य ई मारणो खपिजे। एतिरो चई करे राजा उन ते बाण हलाए छॾियो। इन कारण सां शिष्य भयभीत थी करे भॼण लॻा। राजा जा सैनिक उन्हनि खे चारों तरफ़ खां घेरे छॾियो ऐं राजा उन मां 3-4 शिष्यनि खे मारे छॾियो ऐं शेष जेके हुआ भॼी विया। जॾहिं आश्रम में केरु न रहियो त सैनिकनि आश्रम जी सभु वस्तूं खणी करे खाई छॾियूं। शाम जे समय जॾहिं राजा पंहिंजे घर आयो ऐं पंहिंजे पिता कुशकेतु खे हीअ ॻाल्हि ॿुधाई त उहो पुत्र जी निंदा कई ऐं हुनखे घर खां ॿाहिरि कढी छॾियईं। तॾहिं राजा हेमकांत वन में वञी करे रहणु लॻो ऐं ॾाढो व्याकुल थी रहणु हेॾा होॾा फिरणु लॻो। ब्रह्म हत्या हुनखे सताइण लॻी। इन प्रकार हुन दुरात्मा खे फिरंदे 25 वर्ष बीतजी विया। तॾहिं हिकु ॾींहुं त्रित नाले हिकु ऋषि वैसाख मास में तीर्थ यात्रा करे हुन वन में आयो। उस मां व्याकुल थी करे मूर्छा खाई करे पृथ्वी ते किरी पियो। देवयोग सां हेमकांत हुन ऋषिअ जी मूर्छा खाधल ॾिठी हुनखे खणी हंज में विहारियो ऐं हुन जे मन में दया आई। हुन जे डाक जे पतनि सां हुनखे हिकु छत्री ढके करे मुनीअ जे सिर ते लॻाई ऐं अलुंबन जो जल पियारियईं। इन उपचार सां किरण वारो मुनी मूर्छा खां उथी बीठो ऐं इंद्रियुनि सां चेतना अचण खां पोइ धीरे धीरे गांव में वञणु लॻो। इन पुण्य जे प्रभाव सां हुन जा 300 ब्रह्म हत्याउनि जा क्षण भर में उहे जेके दूर थी विया। जॾहिं हेमकांत खे तॾहिं ॾाढो विस्मय थियो ऐं हुन एतिरो प्राणियुनि खे एतिरो कष्ट ॾिनो, तॾहिं बि हुन ब्रह्म हत्या बि कई त उहो कीअं दूर थी वई, कंहिं दूर कई ऐं केॾां वई, हिन जो छा कारण आहे। जॾहिं हू सोचे रहियो त हुनजी मृत्यु निकट अची हुन जो संग्रहणी रोग हुनखे लॻी वियो। जॾहिं हुन प्राण त्याॻिया त हुनखे वॾा वॾा भयंकर यमदूत ॾिसण आया ऐं हेमकांत खे उॾाड़ण लॻा। तॾहिं हेमकांत मौन साधे करे छत्रदान खे यादि करणु लॻो, विष्णु भॻवान खे यादि करणु लॻो। भॻवान उन समय मंत्री विश्वक्सेन खे आज्ञा ॾिनी कि यमदूतनि खे रोकियो ऐं वैसाख मास में छत्रदान करण वारे हेमकांत जी रक्षा करो। उन यद्यपि ॾाढा पाप कया, परंतु हुन उस में व्याकुल मूर्छित मुनीअ जी रक्षा कई आहे ऐं वैसाख मास में छत्री बि दान कई आहे। इन कारण हू निष्पाप थी वियो आहे। त हिते असांजी वैसाख मास जी कथा जो अध्याय 13 समाप्त थियो। वरी मिलंदासीं हिकिड़े नए सिंधी वैसाख मास जी कथा सां गॾु। तेसि ताईं तव्हां सभिनि सिंधियुनि भेनरुनि ऐं भाउरनि खे जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।